आऊं आहियां कृष्ण लाल परमार। गुज़िरियल वीडियो में असां 12वें सबक को 20हों लिखण सिखियासीं। अॼु पाण 12वें सबक को 21हों पढ़ण सिखंदासीं। हिन सबक में झे जे आवाज़नि वारा लफ़्ज़नि ऐं सबक को पढ़ण खां पहिरीं असां हिननि शकिलनि ते नज़र विझंदासीं। ही शक्ल झिरकी जी आहे। जे रे की में पहिरीं आवाज़ झे अचे थो ऐं झे कीअं लिखिजे थो। हिन में जीम सां गॾु हे कहिड़ो अचे थो, उहा हे ही आहे। ही थियो झ ऐं हिते ही शक्ल जहाज़ जी आहे ऐं जहाज़ में जीम खां अलॻि पंहिंजो हे आवाज़ ॾेखारे थो, उहो आहे ही जीम ज़बर ज, ही हे अलिफ हा ज़े पेश ज़ो। हे अलिफ हा ही पंहिंजो आवाज़ अलॻि ॾेखारे थो, हा ज़ो जहाज़। यानी के जहाज़ न पढ़बो, जहाज़। त अचो त सबक खे पाण पहिरीं हिजे सां पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबक। अलिफ ये ए, काफ ये ज़ेर की, हे वाव नून पेश हूं, ए की हूं। टे आवाज़न ए की हूं। झे ज़ेर झे, रे ज़ेर रे, काफ ये ज़ेर की, झेरे की। टे आवाज़न जे रे की। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही झे ज़ेर झे, रे ज़ेर रे, काफ ये ज़ेर की, झेरे की। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। झे ज़ेर झे, रे ज़ेर रे, काफ ये ज़ेर की, झेरे की। टे अलिफ टा, रे ये ज़ेर री, हमज़ो ज़बर अ, टारी ते ये ते। वाव ये वे, ठे ये ज़ेर ठी, वे ठी। इनमें ब आवाज़न वे ठी। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। झे ज़बर झ, झे ये ज़ेर झी, झ झी। ब आवाज़न झ झी। मीम अलिफ मा, नून ये ज़ेर नी, मा नी। ब आवाज़न मा नी। झे ज़बर झ, झे वाव झो, झ झो। पे अलिफ पा, नून ये ज़ेर नी, पानी। इनमें झ झो, ब आवाज़न झ झो। पहिरियों आवाज़ ज़बर वारो ऐं ॿियो आवाज़ वाव वारो। झे ज़बर झ, झे वाव झो। पे अलिफ पा, नून ये ज़ेर नी, पानी। पे ये ज़बर पे, सीन अलिफ सा, पैसा। ब आवाज़न पहिरियों आवाज़ पे, ॿियो आवाज़ सा। अखर घणा आहिनि? 4। पे पटको, ये यको, सीन सीटी ऐं अलिफ। डालिए दे, टे ज़ेर टे, काफ़िए के, टे ज़बर ट, टे के ट। आवाज़ घणा आहिनि? टे, टे के ट। वाव ज़बर व, ठे पेश ठो, व ठो। जीम ज़बर ज, हे अलिफ हा, ज़े पेश ज़ो, जहाज़ो। ही हे अलिफ हा पंहिंजो आवाज़ अलॻि ॾेखारे पियो, हा, ज हा ज़ो। टे आवाज़न। अलिफ पेशो, डाल अलिफ डा, मीमिये में, ओडा में, थे वाव थो। अचो त सबक खे रवा सां पढ़ूं। सबको एक ही हों, झेरे की, हिय, झेरे की आहे, झेरे की टारिय ते वेठी आहे। झझी मानी, झझो पाणी। पैसा ॾे, टिकेट वठो, जहाज़ उॾामे थो। ॿिया बि जुमिला हेठि लिखियल आहिनि, अचो त हिननि खे पढ़ो। झट करे, झट ब आवाज़, झे ज़बर झ, टे ज़बर ट। हिनमें झे झिरकी जो आवाज़ झ आहे। झण पियो, झण, झे ज़बर झ, णे ज़बर ण, झण, पे ये ज़ेर पी, हमज़ो पेश पियो। हिनमें ही आवाज़ झ जो आहे, झे झिरकी जो। झार
हकले, जे अलिफ झार ए जबर झार, हे जबर है काफ सबर का लाम जर ले हकले। इनमें जे जर की जो आवाज झा में जे जर की जो आवाज है। झोली झल्ले, झेवाव झो लाम ये जली झोली, जे जबर झ लाम जर ले झल्ले। झोली में ये जे जर की जो आवाज है, झले में ब जे जर की जो आवाज झ आए। प्यारे शागिर्दो, ये मुझे सबक को एक ही हूँ पढ़ने वाली वीडियो तव्हांखे कीअं लगी। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।